नाज़रीन, राजू खानानी शहर जे एहसान चौक ते जमायत अहले सुन्नत जे पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़िद कयो वियो। समय आशिकाना रसूल शिरकत कई। रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी मूजिब जलसे जी सदारत गॾियल तौर मौलाना मोहम्मद रमज़ान आराइन ऐं हाजी मोहम्मद रिज़वान मेमण कई। जलसे में राजू खानानी तलहार मातली बदीन समेत मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि बहिराड़ियुनि जे समय आशिकाने रसूल वॾे पैमाने ते शिरकत कई। जलसे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पढ़ियूं वयूं ऐं जलसे गाह में हर तरफ़ खां सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जहिड़नि नारनि जी गूंज सां जलसे गाह ऐं स्टेज खे शानदार नमूने सां सजायो वियो। जलसे खे ख़िताब कंदे मौलाना मोहम्मद रमज़ान आराइन, मोहम्मद रिज़वान मेमण, हज़रत अलामा मौलाना हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ पामर चयो त असांखे फ़ख़्रु आहे त असां इमामुल अनबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। हिननि चयो त सीरत रसूल अल्लाह असांजे लाइ हिकु बहितरीनु नमूनो आहे ऐं रसूल अल्लाह जी ज़िंदगी असांजे लाइ सभिनी जे लाइ मशल राह आहे। असां मुसलमाननि जी निजात नबी करीम सल्लम जो नज़रियो आहे। समूरनि मुसलमाननि खे मुतहद करे इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ ज़िंदगी सर्फ़ करणु घुर्जे। जलसे जे आख़िर में पाकिस्तान समेत कश्मीर ऐं फ़लस्तीननि जे मज़लूम अवाम जे हक़ में ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं।